हैदराबाद जी एहतसाब अदालत हाला जेगुणे ताल के नाज़िम मखदूम जलील ज़मा के 7 ॾींहनि जे रिमांड ते नेब हवाले करे छॾियो। नेब अख़्तियारियुनि जो चवणु आहे त मखदूम जलील ज़मा ते हाला जे ताल के नाज़मी वारे दौर में करप्शन करण जो इल्ज़ाम आहे। नेब हाला जेगुणे ताल के नाज़िम मखदूम जलील ज़मा उर्फ मखदूम हबीबुल्लाह खे हैदराबाद जी एहतसाब अदालत में पेश कयो। ॿुधणी दौरान नेब जी जांच ऑफिसर रिमांड जी अपील कंदे चयो त जवाबदार खां जांच सां गॾु करप्शन जे इल्ज़ाम में शाहिदियूं गॾु करणियूं आहिनि। जंहिं ते अदालत सबूतनि बिना मखदूम जलील ज़मा खे गिरफ़्तार करण ते नेब मथां सख़्त कावड़ जो इज़हार कयो। मखदूम जलील ज़मा जे वकील चयो त नेब ट्रेज़री अमलदार मुश्ताक शेख पारां लॻायल इल्ज़ाम जे बहाने मखदूम जलील ज़मा खे गिरफ़्तार कयो। सियासी इंतकाम जी बुनियाद ते रेफरेंस दाख़िल करण जी कोशिश कई पई वञे। अदालत मखदूम जलील ज़मा खे वधीक जांच जे लाइ जिस्मानी रिमांड ते नेब जे हवाले कयो। मखदूम जलील ज़मा ते अॻूणे ट्रेज़री ऑफिसर मुश्ताक शेख सां मिली भगत करे करोड़े रुपयनि जी करप्शन करण जो इल्ज़ाम आहे। हुन पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी मखदूम जलील ज़मा जी गिरफ़्तारी जी मज़म्मत कंदे जल्द आज़ाद करण जो मुतालबो कयो आहे। पीपल्स पार्टी जे चेयरमैन चयो आहे त इल्ज़ाम ॿुधाइण ऐं सबूत पेश करण खां अॻु मखदूम जलील ज़मा खे गिरफ़्तार कयो वियो। इमरान ख़ान PDM ठाहिण खां पोइ नेब खे मुख़ालफ़नि ख़िलाफ़ वधीक मुतहरिक कयो आहे। नाम नहाद एहतसाब नाले ते इंतकामी कार्रवाइयुनि सां इमरान ख़ान बची नथो सघे। माज़िर रहे त नेब जी टीम कराची जे बहरिया टाउन वारे इलाइक़े मां गुज़िरियल राति करप्शन जे इल्ज़ाम हेठि मखदूम जलील ज़मा खे गिरफ़्तार कयो हो।